पासे सनजहूरो जे नादरा सेंटर ॿाहिरां औरत सां मबीना ڇेड़छाड़ तां झेड़ो थी पियो आहे। जहिड़े दौरान धुरियुनि जो हिक ॿिए ते लठुनि ऐं मुकुनि जो वसकारो लाहे ॾिनो। नादरा सेंटर ॿाहिरां मौजूद माण्हुनि विच में झेड़ो थियो आहे। अवांखे आगाह कयां पिया सनजहूरो जे नादरा सेंटर ॿाहिरां औरत सां मबीना छेड़छाड़ तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। जहिड़े दौरान धुरियुनि हिक ॿिए ते लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो लाहे ॾिनो। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे अनीस लगारी वधीक तफ़सील मालूम कंदासीं। अनीस कहिड़ा तफ़सील आहिनि जहिड़े बाबति? जी सिंजहूरो नादरा सेंटर ते रश हुजण सबबि ऐं माण्हुनि जी पी हुजण सबबि औरतुनि जी मुबैना छेड़छाड़ ते ॿिनि ग्रुपनि में झेड़ो थी पियो, जंहिंमें लतनि ऐं मुकनि जो आज़ादाना वसकारो कयो वियो। झेड़ो सिंजहूरे जी शेखनि ऐं रावतियाणी जी चाकरनि विच में थियो ऐं मारकुट खां पोइ शेख बिरादरी जो हिकु ग्रुप झेड़े लाइ वधीक माण्हू पर उते मौजूद माण्हुनि जे विच में अचण जे करे ऐं छॾाइण जे करे फ़िलहाल झेड़ो टरी वियो आहे। जी हा अनीस, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।